हाँ जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं ॻोठ ग़ाज़ी ख़ान जमाली में, जिते कुझु ॾींहं पहिरियां हिकु अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो, जंहिंमें हिकु घर खे बाहि लॻण जे नतीजे में जेकी ॿ मासूम ॿार जेके आहिनि उहे मौक़े ते जेको आहे सो फ़ौत थी विया, ऐं हिकु मासूम ॿारु जेको सिविल इस्पताल में जेको आहे ज़ख़्मनि जी सट नसंदे फ़ौत थी वियो। उनजे वारसनि वटि असां पहुता आहियूं। असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे, हीउ हादसो कीअं पेश आयो। अदा हीउ ॿुधाइजो त कीअं हादसो पेश आयो, कीअं बाहि लॻी। अदा इहो असल में ख़बर ई न पियो, असांजो नसीब अहिड़ो जो अलाए कंहिं बकरार अलाए धनार अलाए कंहिं बि एॾे को कांगड़ी खे बाहि ॾेई विसाए बि वियो आहे। तक़रीबन 2 बजे जो टाइम हो, मां पंहिंजे सेठनि वटि बोह पियो लिंबरायां, मज़ूर आहे मूं वटि। मां जो ॾिठो त मुंहिंजे घर खे बाहि लॻो पियो आहे, विथी न आहे 40-50 जरे जी मुंडे ते विथी आहे। मां भॻो आहियां, गाॾी ते आयो आहियां, सॼे घर खे बाहि वकोड़ियल आहे। बाहि मूं वारो जेको मशीन जी अॾु वहे पई उन में आहे, मुंहिंजो नंढड़ो बि उन सां गॾु आहे। चया था ॾिस मां पंहिंजे नंढड़े खे उछलायो आहे, उन जी मालिकी कर। मां बाहि में भॻो आहियां, पर नंढड़ो वटि सां सफ़ा माना ख़तमु, सफ़ा माना सड़ी तबाह थी वियो। ॿी नंढड़ी उहा बि असांजी उते ई फ़ौत थी वई, बाहि में कढी न सघियासीं। पोइ इहे जेके ज़ख़्मी हुया उन्हनि खे खणाए कराची संगत साथ वियो। असां त पंहिंजे नसीब खे चऊं, बसि असांजी क़िस्मत फिटी, जेको थियो बसि छा था चई सघूं असां वधीक। हिन जे वाक़े में केतिरो नुक़सानु थियो आहे? साईं नुक़सानु बचनि खां वधीक छा थींदो। बचा विया त असांजो सभु कुझु वियो, रिज़िक हो, लाज़मी घर में हंधि टपड़ हुआ, सभु कुझु हो, सामान हो। बचनि खां वधीक मां को बि नुक़सानु सम्झी नथो सघां पाण। ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां या को चूंडियल नुमाइंदो तव्हां ॾे आयो आहे? केर बि न आयो आहे, न को DC साहब आयो आहे, न केरु आयो आहे। रईस रफ़ीक साहब जो पुटु कल्ह शाम आयो हो, सम्झी। ॿियो असां वटि केर बि कोन आयो आहे बाबा। मुतालबो आहे तव्हांजो? असांजो मुतालबो छा आहे, वाह हाणे करे सिंध लाइ कुझु कोन था सघनि त असां लाइ छा कंदा, छा कंदा असां लाइ। बकरियूं मुंहिंजूं 30 रोकनि, बकरियूं मरे यूं, छा कंदा असां लाइ। बसि असां पंहिंजे नसीब खे चऊं, असांजो मुक़दर अहिड़ो आहे सिंध वासियुनि जो। भला हे जेको बाहि लॻी उनमें का फायर ब्रिगेड गाॾियूं वक़्त ते पहुती हुई? साईं उहे पुॻियूं आहिनि, तक़रीबन असां मैयत पंहिंजा खणी दफ़नाइण वियासीं 2 बजे खां वठी 3 खां पोइ गाॾी हिकिड़ी पुॻी आहे। ऐं ॿी वरी बाहि उहा बि विसाए न सघी, तक़रीबन वरी 12 बजे हिकिड़ी ॿी घुराईसीं, राति जो 12 बजे उहा आई आहे। पोइ बाहि वञी विसी आहे, पर सुबुह ते बाहि ॿरे पई, वरी पाण छोकिरा मुड़सी करे मशीन चालू करे उहा माना टांडा उतां जा विसायूं। साईं हे ॻोठ ग़ाज़ी ख़ान जमाली में अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे, जंहिंमें 3 इंसानी जानियूं जेके ज़ाया थी वियूं आहिनि। ऐं तव्हां बि वज़ीर आला सिंध रहिया आहियो, तव्हांजी हुकूमत में अहिड़ा वाक़िया पेश आया हूंदा, तव्हांजो छा चवणु आहे हिन हादसे ते? कल्ह मां जो ई हुयुसि उते अहमद ख़ान रोदरानी जे ॻोठ में हुयुसि मां, त मूंसां नियाज़ बड़ो साहब बि मूंसां गॾु आहे, असांजो मेहर जो दोस्त आहे, पोशाक बि, आशिक़ बि। उते मूंखे इहो ॿुधायूं त हिन ॻोठ में हिते हिकिड़ो दर्दनाक सानियो थियो आहे, जंहिंमें 3 मासूम, 2 त उते ई उते सड़ी विया, हिकिड़ी छोकिरी वीचारी उहा बि, तंहिंखां पोइ ॿिया इस्पताल में पियल आहिनि। मां कल्ह ई चयो आशिक़ खे त मूंखे हलिणो आहे। सियासत पंहिंजी जाइ ते आहे, सियासत चमकाइण लाइ मां न आयो आहियां, न मां कॾहिं चमकायो आहे। मां माण्हू सां गॾु आहियां, ऐं हर उन माण्हू सां गॾु आहियां जंहिंसां ज़ुल्म ऐं ज़्यादती ऐं जेको मज़लूम आहे उन सां मां गॾु आहियां। मां चीफ मिनिस्टर खे चवां थो, त मां बि चीफ मिनिस्टर रहियो आहियां, शाह साहब तूं सम्झे थो त हे माण्हू न आहिनि, हे दादू ज़िलो यतीम ज़िलो आहे, तोखे पाण खे अचणु खपंदो। तूं चीफ मिनिस्टर, मां वेंदुसि जॾहिं बि कोई अहिड़ो वाक़ियो थींदो, मां पाण बज़ाते ख़ुदि वेंदुसि ऐं सॼी मशीनरी मूव थींदी। डिप्टी कमिश्नर पघारदार आहे, असांजी टैक्स मां पघार थो वठे, SP DC कमिश्नर DIG, इन्हनि खे अचणु खपंदो, न रुॻो अचणु खपंदो, पर हिते हुननि खे हर क़िस्म जी इमदाद फराहम करणु खपंदी, हिते वेहणु खपंदो हो, हिते हिननि जे लाइ को बंदोबस्तु करणु खपंदो हो, मानी जो हर शइ जो हुननि खे बंदोबस्तु करणु खपंदो। पर मां ईअं सम्झां थो त हे सम्झनि था त हे माण्हू वीचारा जेके रिढूं ॿकरियूं आहिनि, असां नारा हणी माण्हुनि खां वोट वठी पोइ अयाशियूं कंदासीं, बंगला, वॾियूं गाॾियूं। मूंखे ख़बर आहे, मां सभिनी खे सुञाणा हिन ज़िले में, मां को नओं न आहियां। मूंखे इहा ख़बर आहे त कीअं रन, काथों आया, काथों पैसा ठाहिया अथऊं। ATM जूं मशीनूं आहिनि जेके हिते अची वियूं आहिनि, ऐं ग़रीबनि सां हिननि जो को वास्तो कोन्हे, हिननि जो पंहिंजे पेट ऐं पंहिंजे मक़सद सां वास्तो आहे। अॼु मां हिननि खे इहो ॿुधाइण थो चाहियां, हिननि माण्हुनि सां जेकॾहिं तव्हां सुभाणे ताईं फौरी तौर ते, मां DC खे बि चवां थो, डिप्टी कमिश्नर यू आर अ पब्लिक सर्वेंट and I know your family very well, you must come here। अचु, हिननि जी जेका इमदाद करणी आहे, हिननि जी जेको दुख दर्द आहे उहो SP खे बि अचणु खपे, DIG कमिश्नर खे अचणु खपे, पाण चीफ मिनिस्टर खे अचणु खपे। वाई नॉट?
पब्लिक जो नुमाइंदो आहे तूं चीफ मिनिस्टर पाण खे सम्झे थो छाजो चीफ मिनिस्टर आहीं तूं जे तूं न कयो त पोइ असां हिननि जे लाइ भरपूर एहतजाज कंदासीं ॿुधाए त छॾियो ई सॼो ज़िलो बंदि कराईंदोसांइ मां पर त सम्झनि न इन करे तव्हां अचो ऐं हिते हिननि माण्हुनि जी दाद रसी कयो कंहिं बाहि ॾिनी कांगड़ी खे वञी उतां वरी तरसी तरसी ठरी ठरी बाहि वरी हिननि जे घर खे अची उहा सभिनी खे ख़बर पइजी वई आहे त वाक़ियो कीअं पेश आयो आहे ऐं सॼा केतिरा माण्हू मुआ आहिनि पर असां 3 माण्हू नंढड़ा ॿार मरी विया हिकिड़ी लेडीस ओॾे आहे अञा ॿार बि ओॾे ज़ख़्मी आहे ॿियो जेको साहिब ख़ान अलखणी आहे उहो बि उते ज़ख़्मी पियो आहे 3 बकरियूं माना सभु शइ सड़ी आहे तव्हांखे मैदान में ॾिसूं था लियाकत साहब बि आयो आहे सो असां सिर्फ़ु कावड़ जेकी हींअर जेकी असांखे आहे त उहो सोचूं था त DC साहब खे 15 मिंट बि कोन लॻंदा हेसि ताईं 15 मिंट जो बि पंधु कोन्हे पेरनि खे मेंदी लॻल अथसि अलाए छा कल्ह बि मूं लिखियोमांसि फोटू रखे पेरनि खे मेंदी लॻल अथई त धोई हेॾे अचे इंसानियत जे नाते 20 लख 25 लख जा बीमारनि जा फंड बि इन्हनि वटि हूंदा आहिनि हिकिड़ो घर ॾाहीं टारींदी आहे हेॾा ओझ भरिजी विया अथव अचो नथा हेॾे हिननि वटि कुझु बि कोन्हे जेके बिंब में वेठा आहिनि 2 टे 5 प्लेटूं मोकिले ऐं उते वेही रहिया आहिनि बसि पंहिंजा माण्हू पथा मोकिलनि हेसि ताईं नथा अचनि सो ऐं MNA MP साहब उहे बि कोन आया पीर मज़हर साहब या पीर मुजीब साहब उनजो त मज़मती बयान मज़मती छा पर अफ़सोस वारो बयान बि कोन आयो आहे रिस रफ़ीक जो जेको फर्ज़ंद आहे रिस जुनेद साहब उहो बि कल्ह आयो चई त अला मालिक आहे उहा त असांखे सभिनी खे ख़बर आहे अला मालिक आहे पर हिननि जो जेको केरु कंदो हिननि जो फंड वोटनि लाइ जेके सभु हिते अचनि था अॼु मां सम्झां थो त लियाकत जतोई साहब चलो कंहिंजा बि कंहिंसां सियासी इख़्तिलाफ़ हुजनि असां जमाली हुजनि असां त इन्हनि में आहियूं ई कोन असां सभु पाण में सिंधी भाइरूं सियासी इख़्तिलाफ़ केतिरा बि कंहिंसां हुजनि पर सरदार आशिक़ साहब बि आयो आहे लियाकत जतोई साहब मेहड़ मां आयो आहे हीअ 5 मोर टपी पीर साहब ऐं MNA MP साहब ऐं DC साहब हेसि ताईं नथा अची सघनि बसि वॾी अंधेर नगरी आहे छा कजे पर हे मिसकिननि जे घर खे बाहि लॻी आहे त हिते केरु ख़ाली बाहि न लॻी आहे हिते बच्चा सड़िया आहिनि 3 अहिड़ा मासूम सड़िया आहिनि 3-4 ॼणा जेके इस्पताल में दाख़िल आहिनि जिनजी ज़बून हालत आहे त घटि में घटि हिन दुख जी घड़ी में एॾा वॾा फंड आहिनि सिंध हुकूमत वटि दादू ज़िले इंतिज़ामिया वटि जिथे किथे फंड DC वटि फंड आहिनि त हू हली अची इहो चयो अथनि बाबा तव्हांजे दर्दनि जी का दवा कयूं असां तव्हांजा दुख सुख में बीठा आहियूं ॿियो नथा करे हादसो थियो आहे मञूं था हिकिड़ो इतफ़ाक़ हादसो थियो आहे पर हे फंड ॾेई हिन वटि खाइण लाइ कुझु आहे या न आहे हे पूछी उते जेका माली मदद नथा करे सघनि असांखे त शर्म थो अचे हिन सिस्टम ते त माना माण्हू सड़नि मरनि तबाह थियनि बर्बाद थियनि हीअ बंगलनि में सुता पिया आहिनि मां इहो चवंदुसि सिंध जा माण्हू सुजाग थियनि हिन खे सुञाणनि हे सिंध दुश्मन आहिनि असांजा दुश्मन हे अवाम दुश्मन आहिनि हे तमामु घटिया सोच जा जेके हुकमरान आहिनि असांखे हिन खां सख़्तु नफ़रत आहे हाणे असांखे पंहिंजा फ़ैसिला चेंज करणा पवंदा